सदक़ल्लाहु मौलाना अल-अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, अल्लाह जा लख शुक्र है जो रब करीम असांखे वलियन अल्लाह वारन जो हुबदार बनायो आहे। सुभान अल्लाह। फितना वधी विया आहिनि, गुमराही घणी थी वई आहे के माण्हू सोने नबी जे शान जा मुनकिर के वलियन जे विलायतुन जा मुनकिर। अल्लाह जा शुक्र जो रब करीम असांखे उन नाजी ऐं जन्नती जमात में शामिल फरमायो आहे जो असां अल्लाह वारन जे शान खे बि मञंदा आहियूं, नबीयन जे मान ऐं मर्तबे खे बि मञंदा आहियूं। ऐं जेको माण्हू अल्लाह जे प्यारनि जे शान खे मञे थो, क़यामत जे ॾियारे उहो संदन शफ़ाअत जो हक़दार थींदो। क़यामत जे ॾियारे में यौम यफिरुल मरअ मिन अखीह, भाउ भाउ खां भॼी वेंदो। हर रिश्तेदार, हर दोस्त, हर ताल्लुकदार छिजी वेंदो, धार थी वेंदो। पर उन ॾियारे ते अल्लाह जा नबीय ऐं अल्लाह जा वलीय सिफारिश करण वारा हूंदा। कुरान मजीद मुंहिंजा जेके चंद लफ्ज़ मूं तव्हांजे साम्हूं पढ़िया, रब्बुल आलमीन जल्ल शानु फरमायो त मन ज़ल्लज़ी यशफ़उ इंदहु इल्ला बिइज़्निहि। केरु आहे जेको अल्लाह वटि सिफारिश करे? केरु आहे? कंहिंखे ज़रूरत आहे जो अल्लाह जे साम्हूं ॻाल्हाए सघे? इल्ला बिइज़्निहि, सवाइ उनजे जेके अल्लाह पाण इजाज़त ॾींदो, जेके अल्लाह इज़्न ॾींदो उहो अल्लाह जे साम्हूं ॻाल्हाईंदो ऐं शफ़ाअत कंदो। ऐं मदीने वारे साईं फरमायो त अना अव्वलु शाफ़िइन व अव्वलु मुशफ़्फ़ा। क़यामत जे ॾियारे सभ खां पहिरीं इजाज़त मूंखे मिलंदी त महबूब तूं सिफारिश कर। ऐं सभ खां अव्वल जंहिंजी शफ़ाअत अल्लाह वटि क़बूल थींदी उहा ज़ात मूं मुहम्मद करीम जी हूंदी। मदीने वारा साईं शफ़ाअत कंदा ऐं हुज़ूर जी शफ़ाअत सां ॾोहारियुनि ऐं मुजरिमनि खे माफ़ियूं मिलंदियूं। उन खां पोइ महबूबनि जी शफ़ाअत खां पोइ शहीदनि खे शफ़ाअत जी इजाज़त मिलंदी। अंबिया किराम शफ़ाअत कंदा ऐं शहीद शफ़ाअत कंदा। उन खां पोइ अल्लाह जा वली शफ़ाअत कंदा। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, मुस्नदुल बज़ार जे अंदर मजमउ ज़वाइद जे अंदर रिवायत अचे थी तो मदीने वाले साईं फरमायो तो अव्वलु मन यशफ़उ यौमल क़ियामतिल अंबिया,
पहिरीं पहिरीं शफ़ाअत नबी कंदा। ॻाल्हायो केरु कंदा? नबी शफ़ाअत कंदा। सुम्मा शुहदा, उन खां पोइ शहीद शफ़ाअत कंदा। सुम्मल मुअज़्ज़िनून, पोइ बांगा अज़ान चवण वारा इहे बि अल्लाह वटि सिफारिश कंदा। ऐं जॾहिं बांगा ईंदा न त उन्हनि जूं गिचूं सभिनी खां मथे हूंदियूं। परे खां पधरा इहे बांगा था अचनि। नबीअनि शहीदनि खां पोइ टे नंबर ते जेके सिफारिश करण वारा हूंदासीं बांगा हूंदा। ऐं सोणे हबीब फरमायो अल्लाह जा वली, अल्लाह जा सालिह बाना अल्लाह जे दर ते मुजरिमनि ॾोहारियुनि गुनहगारनि जी शफ़ाअत कंदा। ॿुधो, मुझे सोने हबीब मदीने वाले साईं फरमायो मुस्नदुल फिरदौस में रिवायत आ। यह रिवायत कंजुल उम्माल के अंदर भी मौजूद आ। हजरत अनस बिन मालिक का रिवायत आ। मदीने वाले साईं फरमाया था अक्सरू मिनल मारिफ मिनल मुमिनीन, जेके अल्लाह जा मोमिन सालिह बाना आहिनि, अल्लाह वारा आहिनि, उन्हनि सां ॼाण सुञाण पैदा कंदा कयूं। पुरी ॻाल्हि सम्झण जी आहे। अल्लाह वारनि सां सुञाण पैदा कंदा कयूं, वलीअनि सां ॼाण सुञाण वेझड़ाइप पैदा कंदा कयूं, उन्हनि जे क़रीब थी वेंदा कयूं, उन्हनि सां पंहिंजो तारुफ़ करायूं, उन्हनि खे पंहिंजी मारिफत ऐं पंहिंजी सुञाण उन्हनि खे ॾियूं। जीअं कंहिं मेड़ाके में तव्हां अचो त अल्लाह वारो तव्हांखे सुञाणी वठे त ही मुंहिंजो हुबदार आहे या ही मुंहिंजो दोस्त आहे या ही मुंहिंजो यार आहे या ही मुंहिंजो मुरीद आहे। साईं फरमाइनि था त अल्लाह वारनि सां पंहिंजी सुञाण पैदा कयो। छो فإن لكل مؤمن شفاعة عند الله يوم القيامة, क़यामत जे ॾियारे में हर मोमिन सालिह बानो अल्लाह वटि सिफारिश कंदो। ॿ फ़ाइदा आहिनि, मुकमिल तवज्जो मूड़ी कयो, ज़हन हाज़िर कयो। अल्लाह वारनि सां ॼाण सुञाण पैदा करण जा ॿ फ़ाइदा आहिनि। हिकिड़ो त जेकॾहिं तव्हांजी ॼाण सुञाण वलीअनि सां हूंदी त क़यामत जे ॾियारे में उहे पंहिंजी ॼाण सुञाण जो नंग सुञाणंदा, दोस्ती जो नातो सुञाणंदा ऐं तव्हांखे पाण सां गॾु जन्नत ॾे वठी वेंदा। ऐं ॿी ॻाल्हि इहा त अल्लाह वॾो हयादार आहे। अल्लाह तबारक व तआला वॾो हयादार, कंहिंखे दोस्तनि जे विच में शर्मसार न कंदो आहे। जे माण्हू जा घणा दोस्त हुजनि, ॾिसो न हाणे हे झंडे वारो हिते सॼे जमात में मशहूर आहे, भर्त में ख़बर वे सभिनी खे ॼाणनि था, हरू भरू थी बीहंदो, झंडो खणी बीहंदो, नारा हणंदो, हर को सुञाणंदो इहो झंडे वारो फ़कीर। हाणे अलाह त ख़ैर करे, जेकॾहिं इहो झंडे वारो का ख़ताब करे विझे, को ॾोह बि करे विझे, त मूंखे ख़्यालु पवंदो त हेतिरनि माण्हुनि में हिन खे कीअं शर्मसार कयां। पर्दा पोशी कंदोसांस, पर्दा पोशी ढक ढकींदोसांस, हाणे जहिड़ो तहिड़ो आहे, पर हेतिरा माण्हू सभु सुञाणनि था हिनखे, हिन सॼे जलसे वारा हिनखे सुञाणनि था, हेतिरनि माण्हुनि जेके हिनखे कीअं शर्मसार कयां।
मदीने वाले साईं फरमायो त अल्लाह सभिनी खां वॾो हया वारो। मशर जे मैदान में जेतिरा तव्हांजा घणा नेक सालिह संगती हूंदा न, अल्लाह खे हया ईंदो त इन्हनि जे अॻियां तव्हांखे कीअं शर्मसार कंदा। रब खे ख्याल पवंदो तव्हांजो, तव्हांजे दोस्तनि जो। भला ॿियो न आहे त हिन जलसे में जेतिरा बि आयो न, हिक ॿिए सां मिलो, भाकुर पायो, मोहबत रखो, उल्फत रखो, हिक ॿिए सां दोस्ती रखो, हिक ॿिए जा फोन नंबर वठो, पाण वटि राबतो हुजे, तव्हां पाण में दोस्त बणिजी वञो। ऐं मशर जे मैदान में त असां सभई हूंदासीं। ऐं इंशा अल्लाह ताला साई चादर वारा परे खां पाण हिक ॿिए खे सुञाणंदा। वो साईं फरमाइनि था त घणनि दोस्तनि जे विच में कंहिंखे पकड़णो, ॿधणो, मलाइकनि खे हुकुम ॾियनि खे पकड़ियोसि, ॾोहारी आहे, ज़ंजीर विझोसि, जहन्नम ॾियो, रब ईअं न कंदो। अल्लाह संगत जो भरम रखंदो। तव्हांखे हिक जेॾनि जे अंदरि शर्मसार न कंदो। तंहिंजे करे अल्लाह वारनि सां यारी रखंदा कयो, मोमिन वारनि सां दोस्ती रखंदा कयो। पुट तव्हां ॻाल्हि सम्झी? सुभान अल्लाह। ऐं सोणे हबीब फरमायो, हीअ हदीस मजम कबीर तबरानी जे अंदर हज़रत अनस बिन मालिक खां मरवी आहे। हबीब फरमाया त इन रजुल लयशफउ लिरजुलैन वसलासा। हिकिड़ो आम मोमिन हूंदो न, उन्हनि खे बि अल्लाह ताला मोकल ॾींदो, को ॿिनि जी सिफारिश कंदो, को टिनि जी सिफारिश कंदो, को ॿिनि जी सिफारिश कंदो, को टिनि जी सिफारिश कंदो। पर हिकिड़ा माण्हू ईंदा जेके उन्हनि खे रब करीम इजाज़त ॾींदो त मुदिर कबीलो, अरब जो कबीलो आहे मुदिर, उन मुदिर कबीले वारनि जेतिरा माण्हू हिकिड़े माण्हू जी सिफारिश सां बख़्शजी वेंदा। पुट मुड़े ध्यानु कजो। मिसाल असांजे सिंध में चांडिया क़ौम घणी आहे जी, हिते आहिनि के चांडिया क़ौम घणा आहिनि? हे वेठो आहे। मां सिंध में हलंदो आहियां न, हे चांडियनि जो ॻोठ, हे चांडियनि जो ॻोठ, ही चांडियनि जो शहर, ही चांडियनि जी बस्ती, ही चांडका। जीअं हिकिड़ो मिसाल थो ॾियां त जीअं असां वटि सिंध में चांडिया क़ौम घणी आहे, तीअं अरब में मुदिर कबीलो घणो हुयो। मुदिर ज़ात वारा तमामु घणा हुया। साईं फरमाइनि था हिकिड़ो वली ईंदो जो उन हिकिड़े जी सिफारिश सां सॼे मुदिर कबीले जेतिरा माण्हू रब बख़्शे जन्नती बणाए छॾे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जेॾी महिल क़यामत जो ॾियारो थींदो त मुंहिंजो महबूब इलाही मुर्शिद मातरी वारो ईंदो। मूं जहिड़ा गरा गंदड़ा गुनहगार हुन जे दामन में लिकल हूंदा ऐं लखनि खे छॾाए जन्नती बणाए छॾी। सुभान अल्लाह। मुंहिंजे सोणे हबीब मदीने वाले साईं फरमायो त तव्हां अल्लाह वारनि सां मोहब्बत रखो, यारी रखो, उन्हनि जी सोबतुनि में वञो, उन्हनि जे मजलिसुनि में वेहो त इहा सुञाण, अॼु जी सुञाण सुभाणे तव्हांखे कमी। छा रुॻे सुभाणे कमी ईंदी? न, अॼु बि कमी ईंदी। अॼु बि अल्लाह वारनि जी सुञाण कमी ईंदी ऐं आख़िरत में बि कमी ईंदी। अॼु कीअं कमी ईंदी? सुबरुल हुदा व रशाद में रिवायत अचे थी, मदीने वाले साईं फरमाया त लम तबकल अर्द इल्ला व फीहा अर्बअत अशरा यदफउल्लाहु बिहिम अन अहलिल अर्द। जमीन
14 वलियन खां कॾहिं बि ख़ाली न थींदी आहे। हर दौर में 14 वली ज़रूर हूंदा आहिनि। हूअं त लखे वली हूंदा, हज़ारे वली हूंदा, पर 14 हिकिड़ो ख़ासि मक़ाम आहे वलियन जो, जेके उहे हर दौर में 14 ॼणा हूंदा आहिनि। हिकिड़ो बि उन्हनि मां गुज़ारंदो न, 13 थींदा त ॿिए खे बि चूंडे वरी उहो 14 मुकमिल कंदो। धरती इन्हनि 14 खां न अॻु कॾहिं ख़ाली थी आहे, न क़यामत ताईं कॾहिं ख़ाली थींदी, सवाइ हिकिड़े ज़माने जे इल्ला ज़मन इब्राहिम फइन्नहु कान वहदा। साईं फरमाइनि था इब्राहिम खलील जे ज़माने में 14 न हुया, हिकिड़ो इब्राहिम हुयो, उहो 14 जी जाइ थी। इब्राहिम खलील पाण हिकिड़ो ई उन 14 वलियन जे मक़ाम ते हिकिड़ो ई अल्लाह जो दोस्त खलील रहमान हुयो। बाक़ी इब्राहिम खलील जे ज़माने खे छॾे हज़रत आदम खां वठी हिन दौर ताईं, हिन दौर खां क़यामत ताईं को बि वक़्तु ख़ाली न हूंदो। 14 वली हर दौर में हूंदा। उन्हनि जा वजूद धरती ते मौजूद हूंदा। वतख़रुज बरकतुहा, उन्हनि जे वजूदनि मां बरकतूं निकिरंदियूं। यदफउल्लाहु बिहिम अन अहलिल अर्द, उन्हनि 14 जे सदके अल्लाह ताला ज़मीन वारनि तां मुसीबतूं टारे छॾींदो आहे, अज़ाब टारे छॾींदो आहे। कंहिं इलाइक़े ते रब ज़िलज़िलो आणणु चाहे, पर उन्हनि 14 मां को हिकिड़ो वली ॻोता गुज़री वञे त उन जे वजूद जे बरकत सां ज़िलज़िला हटी वेंदा, ॿोॾूं हटी वेंदियूं, सोकूं हटी वेंदियूं, अज़ाब टरी वेंदा, मुश्किलातूं टरी वेंदियूं। उन वलीअनि जा वजूद गुनहगारनि खां दुनिया जे तख़्ते ते अज़ाब हटाए रहमतूं वसाए चली। मन जो ना तो वली छा कंदा आहिनि, छा ॾींदा आहिनि वलियनि वटि, छा मिलंदो आहे? तो न क़ुरान पढ़ियो आहे, न तो हदीस पढ़ी आहे, न तोखे दीन खां वाक़िफ़ियत आहे। जेकॾहिं तोखे दीन खां वाक़िफ़ियत हुजे हा त वलियनि जे शान में ईअं कोन भोॻी। ओ वलियन जो शान वाला वधायो वहाब, मुला जो अलाए छाते मग़ज़ थियो ख़राब आ। वलियन जो शान वाला वली सगोरा वारिस आहिनि धरती संदन हवाले। ज़बूर में आ, क़ुरान में आ, लिखत उन्हनि जे नाले। पढ़ी ॾिस तो यूनुस सूरत, ख़ुदा जो ख़िताब आ। मुला जो अलाए छा थे मग़ज़ थियो ख़राब आ। वलियन जो शान वाला वधायो वहाब, मुला जो अलाए छा थे मग़ज़ थियो ख़राब, मुला जो अलाए छा थे मग़ज़ थियो ख़राब। तू न मनी तो भली न मञ तू, ओ तू न मञी तो भली न मञ यार, असां मञींदा आहियूं। तू नथो मञी न खन खन में वञी पओ। ओ मौलवी साहब पे तकरीर कई, बाबा वुज़ूअ खां सवाइ निमाज़ न थींदी। हिकिड़ो अमरावती बीठो चई मौलवी साहब चईंदो निमाज़ वुज़ू खां सवाइ न थींदी, छो न थींदी? मूं केतिरा भेरा पढ़ी आहे, मुंहिंजी त थी वई। तूं चईंदो वुज़ूअ खां सवाइ निमाज़ न थींदी आहे, मूं केतिरा भेरा पढ़ी आहे, मुंहिंजी त थी वई आहे। हाणे मुला चए थो त मां वलियनि खे नथो न मञ त तूं तुंहिंजी असां त मञंदासीं।
तू न मनी तो भली न मन यार असा मनींदा आहियूं यारी वारे यार संदो सब खीर वलींदा आहियूं ओ करमला ते कावड़ कन था कलब जन कबाब मुला जो लाए छाते मगज थियो खराब फकीर पे मूसा गाल करे चीन सी बा मुला बैठा टिकड़ कूड़ियल सी गाल गाल पिया वेठा कनि हिकिड़े चयो यार इहो जेको मातली वारो आहे इन वॾी खलक खारे छॾी आहे जी जिथे था वञूं त ट्रैक्टरनि ते रक्षनि में गाॾियुनि में रुके न तकरीरूं थियूं हलनि ॿियो त चयो पर मायूं ॿिनि जूं तकरीरूं थी ॿुधनि नंढा वॾा खलक सॼी माण्हुनि खे जेको आहे इहो मुशरिक बणाए छॾियो अथसि मुशरिक न मखलूक के दिल पर मोहित बणाए तू न मनी तो भली न मन यार असा मनींदा आहियूं यारी वारे यार संदो सब खीर वलींदा आहियूं ओ करमला ते कावड़ कन था कलब जन कबाब मुला जो लाए छाते मगज थियो खराब वलियन जो शान आला वधायो महाबा जो लाए छाते मगज थियो खराब चो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल सुभान अल्लाह मुझा दोस्तों अल्लाह जे सालिहन जी संगत दुनिया में नफ़ो ॾींदी आखिरत में फ़ाइदो ॾींदी दुनिया में उन्हनि जे सदके आयल आफ़तूं रब टारे छॾींदो आहे लथल मुसीबतूं बि हटाए छॾींदो आहे पर जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो त उन्हनि वलियनि जो संगती बि वलियनि सां गॾु हूंदो सालिहनि जो संगती रब उन्हनि सालिहनि खां जुदा न कंदो रब फरमाईंदो हे त गदलो गुनहगार पर संगत मुंहिंजे दोस्तनि सां वेही हाणे हल हिननि जे सदके हल हिननि सां गॾु जन्नत तूं ख़बर अथव उते सालिहनि जे लाइ छा तयारु हूंदो उते सालिहनि जे लाइ छा तयारु हूंदो ॿुधायां हा सुभान अल्लाह सही बुखारी जी हदीस आहे सही मुस्लिम में भी रिवायत आहे इमाम तिरमिज़ी भी रिवायत आंदी आहे मुस्नद अहमद में मुस्नदुल बज़ार में मुस्नद अबी आला में सही इब्न हिब्बान में तबरानी माजम औसत में इन्हनि सभिनी किताबनि रिवायत आंदी आहे मुंहिंजे सोने हबीब फरमायो त मुंहिंजो अल्लाह पाण थो फरमाए रब पाण तो फरमाए अअददतु लिइबादि सालिहीन मूं पंहिंजे सालिह पालण जे लाइ ठाहे छॾी आहे तयार करे छॾी आहे केर थो फरमाए केर थो फरमाए रब थो फरमाए त मूं पंहिंजे सालिहनि जे लाइ ठाहे छॾी आहे छा रब फरमायो जन्नत बेहिश्त
ठाहे छॾियो आहे। अहिड़ियूं नेमतूं में ठाहियूं अथमि माला ऐनुन रअत, जेके कंहिं अख न ॾिठियूं हूंदियूं, वला उज़ुनुन समिअत, न कंहिं कन ॿुधियूं हूंदियूं, वला ख़तर अला क़ल्ब बशर, न कंहिंजे दिल में अहिड़ो ख़्याल आयो हूंदो। अहिड़ियूं नेमतूं मूं पंहिंजे सालियनि जे लाइ जन्नत में ठाहे रखियूं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वलियन जे लाइ रब अॻ में जोड़ूं जोड़े नेमतूं ठाहे तैयार करे रखियूं आहिनि। जन्नत इंतज़ार में आहे। जन्नत जूं हूरूं वनवाह में वेठियूं आहिनि। हूरूं वनवाह में वेठियूं आहिनि ऐं मलाइका मुंतज़िर आहिनि। बेहिश्त रोज़ इंतज़ार में आहे त कॾहिं त अल्लाह वारा अचनि। जेॾी महिल हीअं वली सॻोरा ईंदा न त पंहिंजूं जमायतूं कतारियूं ईंदा। हा सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो, मुझे सुने हबीब मदीने वारे साईं फरमायो त जॾहिं अल्लाह वारा ईंदा त पंहिंजे जमायतुनि खे कतारींदा ऐं हर हिक खे निशान छंटा हूंदा। साओ झंडो करमियुनि जो पधरो हूंदो। मुंहिंजो मुर्शिद महबूब इलाही अॻियां हूंदो। ही फ़क़ीरनि जी जमायत पुठियां। सुभान अल्लाह। ही कादरी सिलसिले जी जमायत, ही नक्शबंदी, ही चिश्ती, ही सोहरवर्दी, ही शाज़ली, ही रफ़ाई, ही कलंदरी, ही तैफूरी, ही अल्लाह जा वली पंहिंजूं पंहिंजूं जमायतूं वठूं पिया वेंदा। रब फरमाईंदो हलो तव्हांजे लाइ जन्नत जा इनाम तयार। अल्लाह करे छल इन धन खां परे न थियो। चो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो, वलियन जा बि क़िस्म हूंदा आहिनि। हिकिड़ा त 14 ॿुधाया मां जेके धरती ते हर वक़्तु हूंदा आहिनि। हिकिड़ा वली हूंदा आहिनि जिन जो तइदाद 30 आहे। उहो वरी वलियन जो हिकिड़ो ॿियो क़िस्म आहे। 30 आहे। उहे बि हर दौर में 30 वली हूंदा ई हूंदा। सुभान अल्लाह। हज़रत उबादा बिन सामित रज़ियल्लाहु तआला अन्हु का रिवायत आहे। मजमउ ज़वाइद में इमाम हैसमी रिवायत आणे थो। सोने हबीब फरमायो ला यज़ालु फी उम्मती सलासून। क़यामत अची वेंदी पर मुंहिंजी उम्मत मां इहे 30 माण्हू घटि बा न। हर दौर में 30 वली हूंदा ई हूंदा। ला यज़ाल हमेशा हूंदा। घणा ॻाल्हायो? घणा? 30 वली हूंदा। साईं फरमाइनि था बिहिम तक़ूमुल अर्द, उन्हनि जे सदके ज़मीन जो निज़ाम रब क़ाइम रखंदो आहे। धरती जो जगत हलंदो आहे त उन्हनि 30 वलियन जे सदके हलंदो आहे। वबिहिम तुमतरून, उन्हनि जे सदके रब मींहं वसाईंदो आहे। वबिहिम तुनसरून, उन्हनि 30 जे सदके रब पंहिंजे बाननि जी मदद कंदो आहे। ॻाल्हायो? उन्हनि 30 जे सदके मींहं वसंदा आहिनि, मदद थींदी आहे, ज़मीन जो जगत हलंदो आहे। इहे 30 वली हर दौर में मौजूद हूंदा आहिनि।
वरी हिकड़ो वलियन जो किस माजन के सरबुआ अब्दाल छा सरबुआ ये वरी 40 तादाद जो 40 हुंदो हर दौर में 40 वली जरूर मौजूद हुंदा मुझा दोस्तों मजम औसत इमाम तबरानी रिवायत आंदिया मजमउ ज़वाइद में इमाम हैसमी या रिवायत आंदिया लन तखलु वल अर्द मिन 40 रजुला धरती 40 मर्दन का खाली थींदी न 40 मर्दन का इन्हन अब्दालन के मदीने वाले साईं मर्द सॼो मुड़स माण्हू आहे फलाणो मुड़स माण्हू आहे मर्द इहो मर्द न ॿार बच्चा ॼणे ईअं त पोइ गॾ घोड़ा लॻनि विया मन खां मर्द केरा मर्द उहो आहे जेके मदीने वारे साईं मर्द सॼो मर्द उहो आहे जेके अल्लाह पाण मर्द सॼो रब तो फरमाए रिजालुन ला तुलहीम तिजारतुन वला बैउन अन ज़िक्रिल्लाह मर्द उहे जिनके व्यापार तिजारत कारोबार ॾेती लेती अल्लाह जे ज़िक्र खां रोकींदो नाहे हथकार सां दिल यार सां दुनिया जा कमकार भी कंदा पर उन्हनि जूं दिलियूं पियूं ॻोल्हींदियूं अल्लाह अॼो ॻोल्हींदो तुंहिंजो नालो मर्दन में लिखिजे चओ अल्लाह फरमाइन था फबिहिम युस्कौन वबिहिम युनसरून उन्हनि जे सदके उन्हनि 40 जे सदके रब मींहं वसाईंदो आहे उन्हनि जे सदके रब मदद कंदो आहे नुसरत ऐं मदद रब जी लहंदी आहे पाणनि जे मथां उन्हनि 40 अब्दालनि जे सदके मा मात मिनहुम अहदुन इल्ला अब्दलल्लाहु मकानहु आखर उन्हनि मां हिकिड़ो अगरि गुज़ारे वेंदो त उन जी जाइ ते रब ॿियो बदिलाए मुक़ररु कंदो आहे 40 मां हिकिड़ो वफ़ात कंदो 39 थींदा त यकदम अल्लाह ताला आम माण्हुनि मां हिकिड़ो चूंडे उनखे अब्दाल बणाए मुक़ररु करे छॾे इन्हनि 40 खां धरती खाली थींदी कोन साईं फरमाइनि था लन तखलु वल अर्द मिन 40 रजुला इन्हनि 40 मर्दनि खां धरती खाली धरती इन्हनि खां खाली थींदी न हर दौर में ये 40 मर्द मौजूद हूंदा उहे अल्लाह वारा कल भी हुआ अॼु भी सुभाणे भी असांजे माण्हुनि में हिकिड़ी पिट पियल आहे पिट जो जॾहिं वलीअ सॻोरा जेरा हूंदा त कोन मञंदा गुज़ारे ॾींदा पोइ कुबा ॾींदा पोइ उन जा पड़ विझंदा कबरूं पकियूं ठाहींदा पोइ कबरुनि खे वञी चुमंदा तवाफ़ कंदा उन्हनि कबरुनि जी पूॼा वञी कंदा चवंदा वाह जो वली हो अड़े नामुराद जॾहिं जेरो हुयो त हुनजो क़दुरु न कई हक़ आहे वलीअ जेरा हूंदा त फ़ाइदो न वठंदा वफ़ात करे वेंदा त पोइ वञी कबर परस्त जी पूॼा कंदा याद रखो कंहिं बि वलीअ खे तवाफ़ जाइज़ नाहे भली वली जेरो हुजे या मज़ार वारो हुजे तवाफ़ जाइज़ नाहे कंहिं वलीअ खे रुकू जाइज़ नाहे कंहिं वलीअ खे सजदो करणु जाइज़ नाहे कंहिं वलीअ जे अॻियां सिर सजदे में रखणु जाइज़ नाहे वलीअ खां फैज़ वठबो आहे वलीअ खां दुआऊं वठबियूं आहिनि अड़े वलीअ जी ज़ियारत कबी आहे त दोज़ख माफ़ थी वेंदा आहिनि वलीअ जी गुफ़्तगू ॿुधबी आहे त दिलियूं रोशन थी वेंदियूं
वलीअ जी पेशानी ते चेहरे ते नज़र कबी आ त गुनाह मिटजी वेंदा आहिनि मुहम्मदी फैज़ जो रंग चढ़ी वेंदो आहे खुदा जो कसम मूं पंहिंजे मुर्शिद करीम खे ॾिठो पंहिंजे मुर्शिद खे ज़िंदगी में मूं ॿ भेरा ॾिठो हिकिड़ो भेरो तव्हांखे ॿुधायां थो हज़रत साईं जन जी मजलिस लगी पई हुई ऐं मां ईअं ॿ टे फ़क़ीर अॻियूं हुया मां पुठियों वेठो हुयुसि गर्दन मुंहिंजो झुकियल हो साईं जन जी गुफ़्तगू हले पई मुंहिंजो गर्दन झुकियल हुयो ऐं हीअं ओचितो साईं जन चयो अल्लाह अल्लाह जो नालो जो वरितो मूं हीअं अखि जो खोली खुदा जी इज़त जो कसम खणी थो चवां कूड़े जे मथे अल्लाह जी लानत आहे मां कसम सां थो चवां जेॾी महिल मूं इहो ॾिठो त मूंखे ईअं लॻो ॼणो सिज ज़मीन ते लही आयो हुजे इए हज़रत साईं जन जो चेहरो इए नूर वांगुरु ॿरे पियो ऐं मूं ॾिठो त पूरी महफ़िल में हज़रत साईं जन जे चेहरे जा शुआ ऐं नूर जा किरण तजल्लात थी रहिया मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो साईं जन जा जेके कपिड़ा पातल हुया न उहे कपिड़ा बि तंद तंद नूर वांगुरु ॿरे अल्लाह अकबर कबीरा अल्लाह अकबर कबीरा ऐं ॾिसण सां मुंहिंजे दिलि जी दुनिया मटंदी वई अंदर जो जान मटंदी वियो कैफ़ियत मटंदी वई ऐं मां ईअं पियो सम्झां त मां आहियां छा पहुची किथे वियो आहियां ही त अल्लाह वारे जी नज़र आहे ही उन जे मजलिस जी उन जे सोबत जी तासीर आहे यक ज़माना सोबत बा औलिया बेहतर सद साल ताअत बेरिया 100 साल जी बेरिया इबादत हिक पासे ऐं वलीअ जी हिक खड़ी सोबत हां सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो उहे अल्लाह जा वली अल्लाह जा प्यारा बाना उन्हनि जो सोबतूं बि रंग लाईंदियूं आहिनि उन्हनि जो गुफ़्तगू बि दिलुनि जी ओजर करे छॾींदो आहे कल्ब जूं कटूं लही वञनि कल्ब ऐं बातिन उन्हनि जे गुफ़्तार जे ॿुधण सां रोशन थी चमकी पवंदो आहे चओ सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह सुभान अल्लाह मुझा दोस्तों इमाम तबरानी माजम कबीर जिल्द 9 सफ़ो नंबर 214 हजरत अब्दुल्ला का रिवायत मदीने वाले साईं फरमायो ला यदखुलन्नल जन्नत कौम मिनल मुस्लिमीन कद उज़िबू फिन्नार बिरहमतिल्लाह व शफाअत शाफीईन थकजी पे आयो जी सुभान अल्लाह मुझा साईं था फरमाइन ला यदखुलन्नल जन्नत कौमुन जरूर बिल जरूर जन्नत में कौमुन जो कौमूं वेंदियूं को हिकिड़ो या ॿ छा को 4 या 5 छा को 50 या 100 छा कौमुनि जूं कौमूं जन्नत में वेंदियूं कीअं वेंदियूं ॿिनि सबबनि जे करे ॿिनि सबबनि जे करे हिकिड़ो अल्लाह जी रहमत थींदी बिरहमतिल्लाह
रब पंहिंजी बाझ कंदो, पंहिंजी शफ़क़त कंदो, करम कंदो पंहिंजो। बाना मुंहिंजा आहिनि भली केतिरा आहिनि गुनाह बख़्शो मान रब जी रहमत जे करे। ऐं ॿियो अल्लाह वारनि जी शफ़ाअत जे करे रब क़ौमुनि जो क़ौमूं बख़्शे जन्नत ॾे मोकिले छॾींदो। हाँ सुभान अल्लाह। मुझे सोने हबीब मदीने वाले साईं फरमायो इन हदीस जी अञा वधीक वज़ाहत ॿी हदीस थी करे। ये हदीस इमाम तबरानी माजम औसत में, माजम कबीर में, इमाम हैसमी मजमू ज़वाइद में ही रिवायत आंदी आ। हजरत जाबिर बिन अब्दुल्ला अंसारी तो रिवायत करे तो मदीने वाले साईं फरमायो यफ्तकिदु अहलुल जन्नत नासा। जॾहिं जन्नती जन्नत में पहुचंदा न तो पुछा कंदा यार फलाणो नजर कोन थो अचे जन्नत में, फलाणो जन्नत में नजर कोन थो अचे। पुछा कंदा कानू यरिफूनहुम फिद दुनिया, जिनके दुनिया में ॼाणंदो सुञाणंदो हुयो, दुनिया में ॼाण सुञाण हुयसि, पर जन्नत में जो न ॾिसंदो चवंदो अल्लाह फलाणो नज़र कोन थो अचे। पंहिंजे ख़लीफ़नि खां मुरीदनि खां पुछा कंदा फलाणो फ़क़ीर वो नज़र कोन थो अचे। दुनिया में मां उनखे सुञाणंदो हुयुसि। मुंहिंजा दोस्तो उहे माण्हू जेके मौजूद न हूंदा उन्हनि खे जॾहिं यादि कंदा वली केॾा करीम हूंदा ऐं केॾा महिरबान हूंदा। जेकॾहिं ख़ुदि गर्ज़ हुजनि पाण जन्नत में पहुची विया ॿिए खे छो यादि कर। मूंखे जन्नत मिली, मूंखे बेश्त मिली वियो, नेमतूं मिली वियूं, हाणे ॿिए खे छो यादि कयां। पर न न जेको दुनिया में पंधड़ा कयईं पंहिंजे मुर्शिद जे अंगण ते विखूं भॼी, जेके दुनिया में पंहिंजे कामिल मुर्शिद जे दर जी ग़ुलामी ॾिनई, फर्मा बरदारी कयईं, चयो मञई, सर्दियूं हुयूं या गर्मियूं हुयूं, कॾहिं ॿियो आचर कज़ा न कंदो हुयो, कॾहिं मजलिस में नागो न विझंदो हुयो, हज़ार कम सीड़ाए करे बि पंहिंजे मुर्शिद जे दीदार जे लाइ वेंदो। कम हुया, कारोबार हुया, लख रुकावटूं हुयूं, रोकण वारा हुया, माण्हू ताना बि पे हाणे मुला भत ते भॼी था वञो, मेणा बि मिलंदा हुया, पर वरी बि पंहिंजे मुर्शिद जो दर न छॾियईं। अॼु मुंहिंजे मुर्शिद जी मजलिस दीदार जो ॾींहुं आहे, अॼु घर में न वेहंदुसि, अदा छॾियो त वञा पंहिंजे मुर्शिद जो दीदार वञी कयां। जेको दुनिया में पंहिंजे मुर्शिद जे अंगण ते पंधड़ा कयईं त उहे बि उनखे क़यामत ॾियारे कोन विसारींदा। बराबर मां गंदो गदलो हुया, पर मन मुंहिंजो मुर्शिद महबूब फरमाए मुझे पीर कामिल कजे कुर्बदारी, कब्र जी सुझे थी ऊंदे अंधारी, मुझा पीर कामिल कजे कुर्बदारी। पुछाणो कब्र जो आहे अणांगो, सौदो अमलन जो थींदो उते महांगो, अला लगे ओ मुर्शिद
अल्लाह लगे ओ मुर्शिद कजे पोए वारी मुझा मिठा मुर्शिद कजे कुर्बदारी मुझा दोस्तों मुझा सोना हबीब अता फरमाइन तो उन दिहाड़े ते वे जन्नत में याद कंदा तो फलाणो फकीर फलाणो असांजे दर जो पांधेड़ू नजर नथो अचे रब के अर्ज कंदा मुझा मौला फलाणो मुझो हुबदार हुयो मुझे अंगण ते बिखू घरे अचण वारो हुयो ए मुझा मौला ए मुझा करीम रब मुझो वो दोस्त मुखे घुराए में पुछा कदा वो किथे आ खबर कोनी वो तो बदअमल जे करे दोज़ख दे फयशफऊन फीहिम वो अल्लाह वटि सिफारिश कंदा उहे वली सगोरा अल्लाह जे दरबार में पंहिंजे उन्हनि मुरीदन पंहिंजे उन उबदारनि जी शफाअत कंदा फयशफऊन पोइ उन्हनि जी शफाअत अल्लाह क़बूल कंदो रब फरमाईंदो मुंहिंजा दोस्तो अॼु तव्हांजी सिफारिश मां रब रद्द न कंदुसि जन के तमा याद कयो मां उन्हनि खे अॼु आज़ाद थो कयां फयुकालु लहुम तुलका वकुल्लुहुम तुलका युसब्बु अलैहिम माउल हयात पो उन्हनि जन के वली सिफारिश कंदा उन्हनि खे सॼो वेंदो त ही आज़ाद आहिनि आज़ाद आहिनि पोइ उन्हनि आज़ाद करे ऐं उन्हनि जे मथां इहो सभु अलैहिम माउल हयात उन्हनि जे मथां आबे हयात पलटियो वेंदो आबे हयात उन्हनि जा वजूद दोज़ख में झुलसियल हूंदा सड़ियल हूंदा पोइ उन्हनि जे मथां आबे हयात पलटियो वेंदो त उन्हनि जा वजूद चोॾीं जे चंड वांगुरु रोशन थी पवंदा अज़ाब खजी वेंदा उन्हनि जा पुछाणा माफ़ थी वेंदा उन्हनि खे आज़ाद करे जन्नत में दाख़िल कयो वेंदो हुकुम थींदो त उहे आहिनि जिन खे अल्लाह जे दोस्तनि जी सिफारिश आज़ाद कयो अल्लाह कंदो त क़यामत जे ॾियारे मुंहिंजो सोनो मुर्शिद पीरनि जो पीर दस्तगीर बगदाद वारो साईं मुझो गौसे आज़म जिलान वारो साईं ज़रूर इन गुलामनि खे यादि कंदो त मुंहिंजा उबदार हुया मुंहिंजी मोहबत वारा हुया मुंहिंजी यारी मल्हाइण वारा हुया भली सिंध में रहंदा बराड़ियुनि में छकनि भरनि में रहण वारा पर हुया मुंहिंजा उबदार रब वटि पीरनि जो पीर सिफारिश कंदो ऐं ज़रूर संदन सिफारिश सां क़ौमुनि जूं क़ौमूं बख़्शिजी जन्नत जो हक़दार मदद करे मूं निमाणीअ जी मिठा महबूब सुभानी करे बाहर विगाणीअ जी अचे रसु चवान जीलानी है मदद कर मूं निमाणीअ जी ओ कई मुर्दा जियारा तो बुडल बेड़ा बितारिया तो कई मुर्दा जियारा तो सही बुडल बेड़ा बितारिया तो
अचे औखिया उकारिया तो तू आई पीर लासानी मदद कर मूं निमाणी जी मिठा महबूब सुभानी है करे वार विगाणी जी अचे रसु जवान जीलानी चौ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सुभान अल्लाह। हदीस सुनन इब्न माजा में स्वासिता जो किताब सुनन इब्न माजा जिल्द बियो सुफ़ो नंबर 1215 इया हदीस अल मुस्नदुल जामे जे अंदर जिल्द 3 सुफ़ो 45 या सागी हदीस हाफिज इमादुद्दीन इब्न कसीर अल बिदाया वन निहाया जिल्द 20 सुफ़ो 233 या सागी रिवायत इमाम मुंज़री तरगीब व तरहीब में जिल्द 2 सुफ़ो 39 हजरत अनस बिन मालिक का रिवायत मदीने वाले साईं फरमायो यसुफ़ुन नास यौमल क़ियामत सुफ़ूफ़ा क़यामत जे ॾियारे में मानू अल्लाह जे हुज़ूर में सिफ़ूं करे बीहंदा। मिसाल अॼु तव्हां जलसे में हींअर वेठा आहियो बेतरतीब को अॻिते को पोइते को सॼे को खबे पर जेॾीमहिल निमाज़ थींदी हींअर ज़ोर निमाज़ पढ़ंदासीं त तव्हां सभु सिफ़ुनि में थींदव त जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो त माण्हू अल्लाह जे साम्हूं पेश थींदा सिफ़ूं करे बीहंदा कतारूं करे बीहंदा। साईं फरमाइनि छा उहे जेके जन्नती हूंदा उहे बि अल्लाह जे अॻियां सिफ़ूं करे बीहंदा। फयमुर्रु रजुल मिन अहलि नार अलर रजुल हिकिड़ियूं जन्नतियुनि जूं सिफ़ूं हूंदियूं हिकिड़ियूं दोज़खियुनि जूं सिफ़ूं हूंदियूं। वमताज़ुल यौम अय्युहल मुजरिमून हुकुम थींदो मुजरिमो ए ॾोहारियो तव्हां जुदा थी वञो सिफ़ूं जुदा कयो मुजरिमनि जूं सिफ़ूं जुदा ऐं जन्नतियुनि जूं अल्लाह जे सालियाबाननि जूं सिफ़ूं जुदा हूंदियूं। पोइ हिकिड़ो अल्लाह वारो ॾिसंदो त वञी ॾिसां दोज़खियुनि जूं सिफ़ूं जेके लॻूं आहिनि ॾिसी त छा कहिड़ा कहिड़ा दोज़खी थिया आहिनि। हदीस पाक थी अचे साईं जा लफ़्ज़ आहिनि त उहो फयमुर्रु रजुल मिन अहलि नार हिकिड़ो जन्नती हिकिड़ो अल्लाह वारो दोज़खियुनि जे सिफ़ुनि खां लंघंदो फयक़ूल पोइ उन्हनि दोज़खियुनि मां हिकिड़ो माण्हू उन वलीअ खे सुञाणी वठंदो चवंदो या फुलान अम्मा तज़कुर यौमस्तक़ीत फसक़ीतुक शरबतन ओ फलाना ओ अल्लाह वारा कोन थी याद जो फलाणे ॾींहं ते तूं मूंखां पाणी घुरियो मूं तोखे पाणी पियारियो हुयो अथई याद ओ अल्लाह वारा ओ खुदा जा प्यारा फलाणे ॾींहं ते तूं मूंखां पाणी घुरियो इस्तक़ीत
फसकईतुक तो मुखा पानी घुरियो हो पो मूं तोखे पानी ढुक प्यारियो हो काल फयशफउ लहू पो ओ अल्लाह वारो रब खे चवंदो मौला ही ओ माण्हू आहे जे मूंखे पानी प्यारियो हुयो रब फरमाईंदो जे तूं इन जी सिफारिश तो करी हाणे वठीस दोज़ख जे सिफ़ुन मां कढी जन्नत जे सिफ़ुन में बीहारी तुझे समझे ॻाल्हि मुंहिंजा सुहिणा हबीब था फरमाइनि वयमुर्र रजुल वरी ॿियो जन्नती अल्लाह वारो वरी दोज़ख जे सिफ़ुन खां चे गुज़रंदो फयक़ूल अम्मा तज़कुर यौम नावलतुक तहूरा चवंदो ओ जन्नती ओ फलाना ओ अल्लाह वारा तोखे यादि कोन्हे त मूं तोखे वुज़ूअ जे लाइ पाणी भरे ॾिनो हुयो कवरो तोखे पाणी जो भरे ॾिनो हुयो मूं तोखे पाणी जो कवरो भरे ॾिनो हुयो उहा ॻाल्हि यादि अथई चवंदो हा मूंखे यादि आहे तो फलाणे ॾींहं ते मूंखे पाणी जो करो भरे ॾिनो फयशफउ लहू पोइ उन जी सिफारिश कंदो ऐं अल्लाह वटि उन जी सिफारिश क़बूल थी वेंदी मुंहिंजा दोस्तो इन तरह सां वलीअ रुगे पंहिंजे सिफ़ुन जन्नतुनि में बीही न रहंदा पर पंहिंजे सुञाणतन खे ॻोल्हण जे लाइ दोज़ख जे सिफ़ुन तां बि फेरो कंदा पोइ फयक़ूल या फुलान अम्मा तज़कुर यौम बअस्तनी फी हाजतिन कज़ा व कज़ा हिकिड़ो चवंदो ओ वलीअ सगुरा फलाणे ॾींहं तो मूंखे फलाणे कम सां मोकिलियो हुयो यादि अथई मूंखे फलाणे कम जे लाइ तूं मोकिलियो यादि अथई चवंदो हा मूंखे यादि आहे तो मुझे ड्यूटी ॾिनी हुई तो मुझी खिदमत कई हुई सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो फज़हबतु लक पोइ चवंदो त मां तुंहिंजो उहो कमु करे आयो हुयुसि फयशफउ लहू पोइ वली उन जी सिफारिश कंदो ऐं अल्लाह उन जी सिफारिश क़बूल करे छॾींदो अल्लाह वारनि जी सिफारिश फ़ाइदो ॾींदी त पोइ अल्लाह वारनि सां यारी रखिजे या दुश्मनी रखिजे जवाब ॾियो हाँ वलियनि सां मोहबत रखिजे या कुदूरत रखिजे वलियनि सां पंहिंजाइप पैदा कजे या अदावत पैदा कजे हाँ पोइ वञो कहिड़ो बि अल्लाह जो वली हुजे कहिड़ो बि कहिड़े बि सिलसिले जो उनजी इज़त कंदा कयो एहतराम कंदा कयो मुरीद वली कंहिंजा बि हुजो पर कहिड़ो बि वली ॾिसो त उन वलीअ जी इज़त आबरू एहतराम कंदा कयो जेकॾहिं कंहिं बि वलीअ जी इज़त कयो या ॼण पंहिंजे मुर्शिद जी इज़त कयो कंहिं बि वलीअ जी इहानत या बेअदबी कयो या ॼण पंहिंजे मुर्शिद जी बेअदबी समझो था अल्लाह वारनि जी सोबतुनि में वञो उन्हनि जी मजलिसुनि में वेहो उन्हनि सां मोहबतूं रखो ऐं उन्हनि जी ख़िदमत कयो उन्हनि जी फर्मा बरदारी कयो ऐं उन्हनि जे तरीक़े खे अपनायो उन्हनि जे वाट खे अपनायो तव्हांजे लाइ दुनिया में बि भलाई तव्हांजे लाइ आख़िरत में अल्लाह करीम जल शानो शाल पंहिंजे वलियनि सां सची मोहबत ऐं उन्हनि जी सची सोबत ऐं संगत नसीब फरमाए ऐं आख़िर में तव्हांखे ॿ टे ॻाल्हियुनि खां आगाह करणु चाहियां सालाने वर्ष मुबारक में ऐलान थियो हुयो त इंशा अल्लाह ताला हाणे जेकी जलसा पंहिंजे दरगाहुनि जा थींदा उहे चंड जे हिसाब जे बजाए सिज जे हिसाब सां थींदा पहिरीं चंड जे हिसाब सां थींदा हाणे सिज जे हिसाब सां अंग्रेज़ी जेका तारीख़ आहे उन हिसाब सां इस्लामी महीने जो पहिरियों आचर दरगाह फज़लाबाद शरीफ मातली में जी अंग्रेज़ी महीने जो
अंग्रेजी महीने जो पहिरियों आचर जनवरी जो पहिरियों आचर थे तो 7 जनवरी या 7 जनवरी पहिरियों आचर दरगाह फजलाबाद शरीफ मातमी में मोहम्मदी महफिल थींदी ऐं मुंहिंजी जीजल अमर साईं जो बारो आहे ख़ैरात आहे उन जे लाइ तव्हां मुंहिंजे बचड़नि सभिनी खे मां दावत ॾियां थो। पहिरियों आचर 7 जनवरी इहो आगाज़ थींदो ऐं उन खां पोइ ॿिए आचर जी जेका राति थींदी उहा असर खां वठी टिपारी निमाज़ खां वठी सोमानी निमाज़ ताईं इहो दरगाह करमपुर शरीफ में जलसो थींदो ऐं तकरीर जेका थींदी इंशाअल्लाह ताला मग़रिब निमाज़ खां पोइ थींदी। जेसि ताईं तकरीर हली उन खां पोइ वरी इंशाअल्लाह ताला लंगर ऐं दुआ थींदी। सम्झो था। ऐं ॿिए आचर जो ॾींहुं जेको थींदो सो इंशाअल्लाह ताला दिलबराबाद में थींदो ऐं हींअर सम्झो तव्हांजे लाइ किरेबी में दावत हीअ अॼु आचर आहे। ईंदड़ जेको हाणे आचर बीहंदो सो फजलाबाद में थींदो उन खां जेको ॿियो आचर थींदो यानी 2 हफ़्ता छॾे वरी हिते प्रोग्राम थींदो। ईंदो कहिड़ा कहिड़ा अल्लाह तौफीक ॾींदो इंशाअल्लाह। वरी टियों आचर जेको आहे सो वरी थींदो सालिहाबाद कराची में। इहे तव्हांखे मोहबत भरियूं दावतूं हुजनि इन्हनि मोहम्मदी महफ़िलुनि में शरीक थियो ऐं अम्मा साईं जो जेको बारो थिए पियो ख़ैरात थिए पई उन में बि शिरकत जी तव्हांखे ख़ुसूसी दावत हुजे। अल्लाह करीम मुझो चवण तमाम असांजो ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल मंज़ूर फरमाए। रब करीम शाल पंहिंजे वलियनि सां सच्ची मोहब्बत ऐं निस्बत ऐं ॻंढापो नसीब फरमाए। उन्हनि जे सोबतुनि में शर हयाती जा फसाह पूरा करण जी तौफीक अता फरमाए। वमा अलैना इल्ला अल-बलाग। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम मुबारिक अला नबियिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। اللهم يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم يا الله نسأل جماعت راضی थी सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं फरमा पंहिंजे वलीअनि सां सची मोहब्बत जी निस्बत नसीब कर। हे मुंहिंजा मौला उहे कम करा जिन में तूं राज़ी तुंहिंजो हबीब राज़ी हुजे। हे मुंहिंजा मालिक करीम असां सभिनी खे मदीना मुनव्वरा जी हाज़िरी नसीब कर। मदीने वारे मीर जो दीदार नसीब कर। हे मुंहिंजा मौला पंहिंजे हबीब जे सदके हिन पूरे मजमे ते पंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين آمين آمين نستغيث برحمتك يا أرحم الراحمين.